बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 100 न्यूज़ में भलीकार। मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब मीरपुर माथेलो मसूवा में नाजायज़ तरीक़े से सरेआम मिट्टी चोरी कामोरा खामोश। सीडा चेयरमैन जो ख़ासि माण्हू सॾाईंदड़ अनवर शाहणी दारोगन जी सरपरस्ती में मीरपुर माथेलो मसूवा में निकिरंदड़ गैर कानूनी मिट्टी खई पई वञे। सिविल सोसाइटी ऐं ॿियनि शहरियुनि मुतालबो कयो आहे त मसूवा खे तबाही के किनारे खां बचायो वञे। अनवर शाहणी दारोगन जे अहिड़े अमल जे आला सतह जी इंक्वायरी कराई वञे। तक़रीबन 20 ॾींहंनि खां मिट्टी माफ़िया सरगर्म आहे, जंहिंसां मसूवा जा कप कमज़ोर थियनि पिया ऐं पाणी जे अचण सां बोर्ड जो ख़तरो। आओ मिलके वतन अज़ीज़ को अज़ीम तर बनाएं। मीरपुर माथेलो में ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो लॻोठ पीर बरीलाल में बोज़दार बिरादरी जो झेड़ो। मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब मीरपुर माथेलो लॻोठ पीर बरीलाल में बोज़दार बिरादरी जो झेड़ो आमो सामो हथियारनि जा मुंह खोले छॾिया। ॿिन्ही धुरियुनि में फायरिंग के नतीजे में 18 सालन जो नौजवान नज़ाकत अली गोली लगन सबब तड़पी फौत थी वियो, जंहिंखे पुलिस खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। होॾां घर में कोहराम मतल। छा कार्रवाई पुलिस जे मामले में? जी पुलिस छा कर पुलिस का शइ नथो करे, नाचे थो, न ॾिसे थो, न वञे थो। पुलिस जे लाइ पुलिस का शइ को फेरो ही न करे थो। बाबा ॾिस फायरिंग हले थो, तव्हांखे ताक़त आहे, तव्हां घर ईअं अखियूं बूटे वेही रहिया हो थाने में, बाक़ी गरीब ॾिसो था त कुझु था हो। हाँ न, गरीब सवाल न पासे। हाँ ना हकादा असां तक़रीबन ही फायरिंग हले पे 1 हफ़्तो थी वियो आहे। फायरिंग पुलिस जो को किरदार न आहे, केर भी ना आयो आहे, को असुल का शइ बि न। अॻियूं छोकिरो पटी थियो, वो उन जे लाइ बि केर न। वो मोटी आयो, वरी साईं कल्ह फटी थियो, उहो वियो वरी अॼु छोकिरे खे लॻो। उहे केर आहिनि वो शुरू आहे छिकताण नी बचे वारे छोकिरे तां। आओ मिलके वतन अज़ीज़ को अज़ीम तर बनाएं। मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो जो ॻोठ ड्रिंग चाचड़ में चाचड़ बिरादरी के ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो। सिधी फायरिंग, पैर में गोली लगन सबब पीरसन अब्दुल खालिक ज़ख्मी थी पियो। बेलो मीरपुर पुलिस लेटर ॾियण खां इनकार। चाचड़ बिरादरी पारां मोहम्मद निवाज़ चाचड़ की अगवानी में SSP ऑफिस आॾो एहतजाज। SHO बेलो मीरपुर पारां एहतजाज कंदड़नि खे धमकियूं। मीडिया में ख़बरूं हलण खां पोइ ज़ख्मी के लेटर ॾेई DHQ अस्पताल मीरपुर माथेलो मोकिलियो वियो आहे। उन मौके ते ज़ख्मी जे भाइटे मीडिया के ॿुधायो त जवाबदार रशीद चाचड़, रफ़ीक चाचड़, बुढ़ल चाचड़ असांजे 3 एकड़ ज़रई ज़मीन तां ज़बरदस्ती कणक खणाए रहिया हुआ था। मना करण ते हुननि असांजे मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें असांजे माण्हू के पैर में गोली लगी आहे। SHO बेलो मीरपुर जो जवाबदार गिरफ्तार करण बजाय मूंखे कूड़नि केसनि में फसाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं चए थो त झेड़ो पंजाब जी हद में थियो आहे। हुन SSP घोटकी खां मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदार गिरफ्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। आओ मिलके वतन अज़ीज़ को अज़ीम तर बनाएं। मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब STP के मरकज़ी अगवान निसार कीरियो ऐं ॿियनि अगवाननि ते नवाबशाह पुलिस पारां कूड़ा केस दाख़िल करण खिलाफ़ STP कारकुननि जो मीरपुर माथेलो में एहतजाजी मुज़ाहिरो। STP ज़िला घोटकी के सदर ज़ाहिद मीरानी के अगवानी में भिटाई चौक का प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। इन रैली में अली निवाज़ जलबाणी, कबूल गबोल, अली गोहर गबोल, ज़ाहिद नाइच ऐं अली हसन चढ़ड़ ऐं ॿियनि वॾी तादाद में STP के कारकुननि शिरकत कई। अगवाननि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त नवाबशाह पुलिस बोकलाहट जो शिकार थी वई आहे। नवाबशाह में अमन अमान की बहाली लाइ एहतजाज कंदड़ STP जे मरकज़ी अगवान निसार कीरियो ऐं ॿियनि अगवाननि मथां दहशतगर्दी जा 4 कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। असां मुतालबो कयूं था त STP जे अगवाननि मथां दाख़िल कूड़ा केस फौरन ख़त्म कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। आओ मिलके वतन अज़ीज़ को अज़ीम तर बनाएं।